पाए लाकेट लखन वारो ओ उतरादी ओ अकबर उतरादी अरे टकरी छा अल्लाह खुश टाइट मजे में खुश लॻो पियो ई अल्लाह जो एहसान आहे तू ॿुधा ख़ुशि लॻो पियो आहे पप्पा टाइट यार चली हले हलो 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 चली हले दे हलो हल खुश लॻो पियो ई न दुआ है तुझो अकबर उतरादी अल्लाह जो एहसान आहे तू ख़ुशि आहे अरे यार शुक्र आहे ॾिसे तो ॾाढी बीमारी आहे ॾाढो परेशान आहियूं हा यार मां चयो ॿ टे ॾींहं ट्रक ते हुयमि मां जी जी त ट्रक मां जो अलहमदुलिल्लाह 3-4 ट्रक हले थो 3-4 माशाअल्लाह माशाअल्लाह पोइ मां उते माछी याराणे मां संगत दोस्त खे यादि कया मां चयो अकबर उतरादी यम यम बुख ते पथर दुनिया वारो आहे वो बेगुनाह में अब अख वई इहो ई थी बिल्कुल बिल्कुल ओ वरी हो अल्लाह तो के नेकी देवे ओ हिकिड़ो ॿियो जेको इहो ममताज राशारी वारो गानो जवानी चार ॾियारा इहो मां चयो उतरादी सां मिली छा जी 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 ॿियो ॿुधायो खैर अल्लाह जो एहसान दे अलावा लॉकडाउन में तुंहिंजो कहिड़ो असर थियो यार ॾाढो परेशान आहियूं ईमानदारी पुछे को प्रोग्राम न आहे असुल आर्टिस्ट फनकार शायर सभु परेशान आहिनि हकीकत आहे हाणे चांहि जा पैसा कोन्हनि तो भाउ खे मां सलाह हणी चांहि पीआरियां बोतल पीआरियां मसलो उतरादी तो सचा जो हिसाब है न न न रख मोला तो खुश कंदो अल्लाह अल्लाह जो मां चयो उतरादी को हाल वाल दिया प्रोग्राम भी बंद हूंदा लॉकडाउन तो के छॾनि बि नथा सवारी न थी रही मुंहिंजो बज़ाए ड्रामो खोड़ी के घुमरी हले थी हा 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 इहो हले तो सही कलाक में हले तो हा खोड़ी के घुमरी ये बेचारा में डायरेक्टर हा इहो तकड़ में चए थो हा इहो थी फज़ील दे अलावा सबन के मिला 30,000 अला 40,000 यार दरखास्त ॾिनी आहे असां इदारे में ॾिनी आहे आर्ट कोकल में हेॾी होॾे ॾिनी आहे अञा ताईं 30,000 असांखे न मिलिया आहिनि दुआ कर मिले अल्लाह ॾींदो तोखे मां आयमि मां चयो तुंहिंजो हाल अहवाल टच मोबाइल वठी ॾेई टाइम पास कर न बाबा टच मोबाइल हाणे पैसा काॾो हाणे 2 महीना खां ईअं परेशान मां वेठो आहे न 36,000 जो मोबाइल तोखे ॾियां तो साल के बाद 72,000 करे ॾे ॿ त एॾो व्याज पिलंटी व्याज छा जो आहे न बाबा इहो हराम आहे व्याज आहे दोस्त माण्हू आहे तूं हा असां वटि त व्याज आहे बाक़ी जेको हुकूमत वठे थो या बैंक वठे थो उते व्याज न आहे न बाबा सम्झंदो करो घटि पैसा कटनि था घटि ठीकु आहे ठीकु रक्षो वठी ॾेई रोज़गार कर वरी रक्षो वठी ॾे यार रक्षो मां हलाइण खां हलायां पर चकर छा पैसा ॾियां कान वधि 400-500 रुपया कमाईंदुसि बाबा मसलो न आहे साल जो रखत त ॾे तोखे ॾियां थो न बाबा इहो कमु ॾुखियो आहे पर तूं भाउ माण्हू ॾेई बि सघां न तॾहिं तरक़ी नथो करे हेॾो वॾो आर्टिस्ट रक्षो नथो वठे सूद ते बाबा कुझु बि न आहे मां वटि ईमान सां खाइण लाइ पैसा कोन्हे तूं भाउ माण्हू मां परेशान आहियां हा इहो ट्रैक्टर वठी ॾेई ट्रैक्टर वरी उहा ई ॻाल्हि या तूं भला तूं हराम खाई तूं हराम आहे इहो हराम बा रोज़गार आहे न हराम छा जो आहे तूं जो वाङण वठे थो 16 रुपए किलो खणी थो अचे सब्जी वारो तोखे 32 रुपए किलो ॾे थो उहो हराम न आहे बाबा उन्हनि जी रोज़ी आहे उहो असांजो बि रोज़ी आहे न भाउ मिठा तोखे छा थो चवां मां क़ुर तोखे हयाती ॾे वठि न मां संगत आहे इहे मां ॿाहिरि ॿीहर रोड ते सभु ईंदा मां को सूद ते वठंदा पैसा तूं संगत आहे तोखे ॾियां थो तरक़ी कर कपिड़ा पाट काटन जो जोड़ो पा चश्मो पार केटीअ जो अदा कर दाबो कर यार तूं यार संगत थी पियो आहे की तॾहिं ते आयो आहियां न त आएं त तूं ईमान सां जेल जे हक़दार हा ये पाकिस्तानी जो आदा नेकी कर जेल जो हक़दार आहे मां जो टाइम ज़ाया कयो तोॾे मां खाम खायो यार अलाह तोखे हयाती ॾे खाम वञ बाबा वञ फोटू गुम कर तंग तो रखियो वठी ॾियां हे वठी ॾियां हो वठी ॾियां अॻे असां परेशान न फंड मिलियो न छा मिलियो एॾा आर्टिस्ट जो हक़ बि खाई था वञनि आर्टिस्ट जो बि हक़ ग़रीब जो खाई था वञनि सभिनि जा वतन कार्ड आया सभु कुझु आया फलाण टीर मटी सभु कुझु मिलिया असांजो अञा जात पतार हले थी